As usual, we are gonna make the commencement of the class. The great, auspicious, special, and splendid name of Allah the Almighty, the most gracious and merciful. He is the omnipotent, omnipresent, and omniscient. As usual, I want to start with a wonderful story, and this is the really historical story. So try your best to understand it. Here in this class, sometimes we learn the synonyms. Sometimes the antonyms are discussed. In this story, two words are discussed which keep same meaning. So today we are learning here, and we are going to conduct our class. But we are going to move towards so many centuries ago, when a great wise person and scholar, Mr. Socrates, was delivering his lecture. Socrates. He was delivering the lecture. So many participants were present there. So we are going to discuss about that story, that what happened in that class. So once upon, Mr. Socrates was delivering lecture. So many participants were listening to his lectures attentively. Among them, a great and noble participant was, and his name was Alexander the Great. Mr. Socrates was delivering and sharing outstanding ideas, words of wisdom. Each and every person was listening to his ideas and views carefully and attentively. While listening the lecture and words of wisdom, suddenly a participant raised his hand. Sir, yes, mister. And that participant was Mr. Alexander the Great. He raised the hand, asked the question, sir, a question has arisen in my mind. Would you like to reply me? Yes, mister, what is your question? Mr. Socrates said, sir, would you like to tell me the difference between like and love? Sir, would you like to tell me the difference between like and... What? Again repeat the question, mister. Very interesting question you have. Yes, what is your... Sir, my question is that, would you like to tell me the difference between like and love? Very good question you asked, mister. So, okay, I am going to reply you, but I am going to tell you an example. From that example, you have to pick out your reply. Okay, sir. So, Mr. Alexander, listen. If you like any flower, you just pluck it and smell it and feel its fragrance, the depth of heart and soul, because you like it. If you like any flower, you just pluck it and smell it, feel its fragrance. But if you love any flower, you can never dare to pluck it. You just water that plant daily. This is the difference between like and love. It means if you love any flower, you just pluck and smell it because you have liked it. But if you love any flower, you can never pluck it. You just water that plant daily. You would feel and you would see that how the flower is blooming there. How is the plant is green there. You would see the flourishing flowers and plants there. So this is the difference between like and love. So have you understood it? So the students who have understood, they have to clap there. All are clapping. So thank you very much. We have started.
Now we have to move to the task of the day. Yesterday in this class, we discussed that with which verb forms or with which verbs we have to use added verbs or gerunds or infinitives. Today again the central idea is a verb, because since the very first day we are discussing here about the verb and the subjects. Again in this class we are going to make the discussion about the verb, and the topic of the day is causative verbs. There are so many causative verbs, but some important causative verbs would be discussed here in this class today. सब का पहिरीं बाबू पाण खे causative verb समझणो आहे त causative चइबो छा के आहे. When a subject gets something done is called causatives. जी बाबू जॾहिं को सब्जेक्ट को एक्शन पाण न करे पर उहो वरी ॿिए खे चए त हीउ एक्शन करे छॾ, हीउ कमु कर, उन महिल उन सेंटेंस में उहो वर्ब कॉज़ेटिव सॾिबो. ॾिसो मां थो चवां भाउ दरवाज़ो खोल, ओपन द डोर, दरी बंदि, क्लोज़ द विंडो, कंप्यूटर हलाओ, ऑपरेट द कंप्यूटर. इहे कॉज़ेटिव न आहिनि. पर मां जेकॾहिं इते ई चवां त भाउ दरवाज़ो खोल रा, माना जेकॾहिं भाऊ तव्हांखे पियो चवां अदाई दरवाज़ो खोल रा, इन जो मक़सदु इहो कोन्हे त तूं दरवाज़ो खोल. तूं छा कंहिं ॿिए खे चवंदे, प्योन खे चवंदे, छोकिरे खे चवंदे या कंहिंखे चवंदे बाबा इहो दरवाज़ो खोले छॾ, पोइ मूंखे चवंदे सर मूं दरवाज़ो खोलराए छॾियो. दरवाज़ो खोल रा, दरी बंदि करा, कंप्यूटर हल रा, पंखो बंदि करा, बल्ब ॿारा, मोटर बंदि कर, चवंदा आहियूं न इहे सेंटेंस. त इहे इम्परेटिव आहिनि पंहिंजी जाते, पर इम्परेटिव मीन जो जेको सेंस आहे त इनखे जेके चइबो आहे कॉज़ेटिव वर्ब चइबो आहे. छा चइबो आहे बाबू? कॉज़ेटिव. हाणे इन जी पहिरीं त इम्परेटिव जी इंग्लिश कीअं थींदी? बाबा दरवाज़ो खोल, ओपन द डोर, पर दरवाज़ो खोल रा. Is there anybody who may say that, sir? I am going to tell you the reply of that question. दरवाज़ो खोल रा. Yes, mister, please. So, Mr. Khadim Hussain has replied. So, clapping for him. Very nice. Get the door. Get the door opened. हाणे अचो त हिन फॉर्मेशन ते डिस्कस कयूं त हिन छा असांखे ॿुधायो ऐं असांखे टेस्ट जे हवाले सां कीअं क्वेश्चन अची सघो था. जॾहिं बि कॉज़ेटिव सेंटेंस जो इम्परेटिव सेंटेंस हूंदो उन में पहिरीं गेट लॻंदी. गेट, गेट खां पोइ प्लस ऑब्जेक्ट, माना उन शइ जो नालो हूंदो प्लस ऑब्जेक्ट यूज़ कंदासीं. ऑब्जेक्ट खां पोइ असां वर्ब थर्ड फॉर्म यूज़ कंदासीं. गेट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब थर्ड फॉर्म. जॾहिं अहिड़े क़िस्म जा सेंटेंस हुजनि त इहे रिलेटेड छा सां आहिनि? कॉज़ेटिव सेंटेंस जो कहिड़ो सेंटेंस आहे? इम्परेटिव. गेट द डोर ओपनड, दरी बंदि करा, गेट द विंडो क्लोज्ड. पंखो हल रा, हाणे चवां पंखो हला, स्विच ऑन द फैन, पर पंखो हल रा, गेट द फैन स्विच्ड रा. ही कमरो साफ़ करा, गेट द रूम क्लीन्ड. कुर्सियूं सेट करा, गेट द चेयर्स सेट. त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा सेंटेंस हूंदा इम्परेटिव त गेट हिन जो मेन जेको वर्ब हूंदो गेट, गेट खां पोइ असां ऑब्जेक्ट ॾींदासीं ऐं उन खां पोइ वर्ब थर्ड फॉर्म यूज़ करे छॾींदासीं. टेस्टुनि में क्वेश्चन ईंदा आहिनि. गेट प्लस ऑब्जेक्ट ॾिनो हूंदो, गेट द डोर ऑब्जेक्ट अॻियां वर्ब जो फॉर्म ॾिनल. हाणे ओपन यूज़ थिए, ओपन्स, ओपनड, ओपनिंग. पर जंहिंखे कॉज़ेटिव जी ख़बर हूंदी त गेट खां पोइ ऑब्जेक्ट लॻल आहे, इन खां पोइ वर्ब थर्ड फॉर्म खे टिक करे छॾींदो. कॾहिं कॾहिं वरी ईअं बि सेंटेंस हूंदा आहिनि, ऑब्जेक्ट हूंदो हिते वर्ब थर्ड फॉर्म यूज़ लॻो पियो आहे, पोइ हिते लिखियो पियो आहे गेट, मेक, हैव या कॉज. त हाणे कहिड़ो थींदो? गेट. गेट खे असां छॾींदासीं छो त इहो कहिड़ो सेंटेंस आहे? कॉज़ेटिव. कॉज़ेटिव सेंटेंस जी फॉर्मेशन इहा असर्टिव सेंटेंस, माना जंहिंमें हुकुम थियल हुजे उन लिहाज़ खां ऑर्डर में गेट प्लस
ऑब्जेक्ट प्लस वर्ब थर्ड फॉर्म। हाँ इन में प्रोहिबिशन थी सके थी, मन थी सके बाबा दरवाज़ो न खोल रहा, केर तो ॿुधाए बाबा असांखे दरवाज़ो न खोल रहा, बिल्कुलु सही। जीअं नॉर्मल इम्परेटिव खे असां प्रोहिबिशन में कन्वर्ट कंदा आहियूं, अॻियां डोंट लॻाए छॾियो, डोंट गेट द डोर ओपन, दरवाज़ो ज़रूर खोल रहा, वेल रियली ग्रेट, अॻियां डू लॻाए छॾींदासीं। जेको इम्परेटिव सेंटेंस जो असां इम्फेटिक कंदा आहियूं उन में एक्सोटेशन आणींदा आहियूं त उन में वर्ब जे फर्स्ट फॉर्म खां असां पहिरीं डू लॻाए छॾींदा आहियूं। अब दरवाज़ो खोल, ओपन द डोर, नॉर्मल इम्परेटिव, पर ज़रूर दरवाज़ो खोल, डू ओपन द डोर, सही आहे बाबू। त हिन में असां नेवर यूज़ करे सघूं था, डू यूज़ करे सघूं था, डोंट यूज़ करे सघूं था, प्लीज़ यूज़ करे सघूं था, काइंडली यूज़ करे सघूं था, अॻियां कहिड़ा बि लफ़्ज़ यूज़ करे सघूं था जंहिंजी ज़रूरत हुजे। पर हिन जेको मेन वर्ब ऐं फोकस आहे गेट प्लस जॾहिं ऑब्जेक्ट हुजे त असांजे ज़हन में हुजे त वर्ब थर्ड फॉर्म यूज़ करिणो आहे, सही आहे बाबू। त मूं चयो असांजो सेंट्रल आइडिया जेसि ताईं क्लास जो हले पियो अॼु ताईं उहो कहिड़ो आहे, वर्ब पियो हले। सो अॼु बि असां वरी डिस्कस छा ते पिया कयूं त इहो रिलेटेड छा सां पॉज़िटिव सेंटेंस सां। हिते कुझु मूं फॉर्मेशन्स लिखियूं आहिनि, हाणे अचो त मूव था कयूं टेंसिस या यूज़ेजनि ॾांहुं। हिते लिखियो आहे इनडायरेक्ट सब्जेक्ट मेक डायरेक्ट सब्जेक्ट वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, हिकिड़ी मूं फॉर्मेशन लिखी आहे ऐं मूं छो लिखी आहे मां तोखे ॿुधाइणु चाहियां पियो। हीअ त इम्परेटिव सेंटेंस थियो, हुक्मी सेंटेंस, हुकुम थियो, पर इहो साॻियो सेंटेंस जेकॾहिं कंहिं टेंस में हुजे त बाबा असलम पंहिंजी वाच मिस्त्रीअ खां ठहराए थो, असलम पंहिंजी वाच कंहिंखां थो ठहराए, मिस्त्रीअ खां। हाणे असलम पाण कोन थो ठाहे, ठहराए थो मिस्त्री। हाणे हिन में हिते हिकिड़ो लिखियलु आहे इनडायरेक्ट सब्जेक्ट। इनडायरेक्ट सब्जेक्ट उहो आहे जेको एक्शन पाण न करे सेंटेंस में, न असलम पंहिंजी वाच मिस्त्रीअ खां ठहराए थो, जेको एक्शन कंदो पियो, कमु कंदो पियो, उहो डायरेक्ट सब्जेक्ट आहे, जेको एक्शन न कंदो उहो वरी इनडायरेक्ट सब्जेक्ट आहे। हाणे असलम थो वाच ठाहे या मिस्त्री थो ठाहे, मिस्त्री थो ठाहे, मिस्त्री थो, ऐं असलम सिर्फ़ु आर्डर थो करे बाबा ही वाच। सो असलम इनडायरेक्ट सब्जेक्ट थियो। सेंटेंस कहिड़े टेंस जो आहे, असलम पंहिंजी वाच मिस्त्रीअ खां ठहराए थो, कहिड़ो टेंस आहे, प्रेज़ेंट सिंपल टेंस। साॻियो अंदाज़ प्रेज़ेंट सिंपल जा जेको जेकॾहिं असां थर्ड पर्सन सिंगुलर सां वर्ब में एस या एस मिलाईंदा आहियूं त उहो साॻियो अंदाज़, साॻियो वर्ब जो कमु ई मेक कंदो। जे वर्ब में एस जो इज़ाफ़ो या एस में लॻाईंदासीं, जे कंहिं टेंस में असांखे इंग फॉर्म जी ज़रूरत हूंदी मेकिंग कंदासीं, थर्ड फॉर्म जी ज़रूरत हूंदी मेड लॻाईंदासीं, सेकेंड फॉर्म जी ज़रूरत हूंदी मेड लॻाईंदासीं, फ्यूचर में ज़रूरत हूंदी विल शल खां पोइ असां मेक लॻाईंदासीं, केन खां पोइ मेक लॻाईंदासीं, शुड हैव खां पोइ थर्ड फॉर्म लॻाईंदासीं। जंहिं बि टेंस जी, जंहिं बि यूज़ेज जी जेका बि ज़रूरत हूंदी उहा ई मेक पूरी कंदो। पर मेक थो चए मूंखां पोइ अचे डायरेक्ट सब्जेक्ट, छा चए, तंहिंजे करे असलम सां प्रेज़ेंट सिंपल मूं चयो न, असलम मिस्त्रीअ खां वाच ठहराए थो, हिते छा लॻंदो, मैक्स। ऐं उन ॾींहुं कंहिं क्वेश्चन कयो क्लास खां बाद में वियासीं सर, पोइ त तव्हां पिया चओ एस ई एस, पोइ कहिड़नि सां एस लॻंदी कहिड़नि सां ई एस। बाबू जेकी वर्ब तव्हां सिंगुलर प्लूरल जो जेकॾहिं उसूल पढ़ो त अहिड़ा लफ़्ज़ नाउन जिन जे आख़िर में छा हुजे, जिन जे आख़िर में एस अचे, जिन जे आख़िर में ओ अचे, जिन जे आख़िर में एस एच अचे, जिन जे आख़िर में सी एच अचे, जिन जे आख़िर में एक्स अचे, उन्हनि खे प्लूरल बणाइण लाइ ई एस लॻाईंदा आहिनि। इहो पढ़ियो आहे तव्हां उसूल? त उहे त नाउन खे प्लूरल बणाइण लाइ, पर जेकॾहिं वर्ब में एस ई एस रखण जो फार्मूलो ज़हन में आणणो आहे त इहो ई साॻियो फार्मूलो आहे। अहिड़ा वर्ब जिन जे आख़िर में ही लफ़्ज़ अचनि वेक्स, वी ई एक्स वर्ब, वी ई एक्स, हिते वी ई एक्स वेक्स, रीच आर ई ए सी एच, ब्रश बी आर यू एस एच, गो जी ओ, ऐं ही लफ़्ज़ पहिरियों कहिड़ो लिखियोसीं, एस, टीज़ टी ई ए एस। ही लफ़्ज़ छा ते, ही छा ते वर्ब ख़तम थियो आहे, एस ते, ही छा ते
ओ ते, ही छा ते SH ते, ही छा ते CH ते, ही छा ते X ते। त अहिड़ा वर्ब जिन जो इख्तिताम, जिन जी पछाड़ी ऐं इंतिहा इन्हनि लेटर्स ते थिए, उन्हनि में असां छा वधाईंदासीं? SES। सवाल कयूं न त बाबा सर किथे एस, हाणे इन लफ़्ज़नि में असां अहिड़ा जिन जी इख्तिताम ऐं पछाड़ी इन्हनि लेटर्स ते थिए, असां उन्हनि में ES लॻाईंदासीं, बाक़ी ॿियनि में सिर्फ़ु S। जी बाबू, मेक्स, असलम मेक्स। हाँ, डायरेक्ट सब्जेक्ट, केरु पियो एक्शन करे? मिस्त्री, मिस्त्रीअ खे वॉच मेकर चइबो आहे न। असलम मेक्स द वॉच, वॉचनि जे मिस्त्रीअ खे वॉच मेकर चइबो आहे। ठीकु आहे बाबा। असलम मेक्स द वॉच मेकर। घड़ी ठाहिण लाइ कहिड़ो वर्ब यूज़ कयूं? रिपेयर, घड़ी ठाहिण। ठीकु आहे, रिपेयर वर्ब जो फर्स्ट फॉर्म। हाणे हिते यादि कजो, असलम मेक्स द वॉच मेकर रिपेयर हिज वॉच, ऑब्जेक्ट लॻायोसीं। हाणे हिन जी जेको फॉर्मेशन ते ज़हन गौर कंदा त ॾिसो, इनडायरेक्ट सब्जेक्ट आयो, पोइ मेक आयो, आयो बाबू, ऐं मेक में एस छो मिलायोसीं? प्रेज़ेंट सिंपल जी ज़रूरत हुई। ऐं द वॉच मेकर इहो डायरेक्ट सब्जेक्ट हो। सब्जेक्ट प्लस मेक प्लस डायरेक्ट सब्जेक्ट, वर्ब जो फर्स्ट फॉर्म लॻायोसीं प्लस ऑब्जेक्ट लॻायोसीं। अब सेंटेंस सही आहे। हाणे इहो साॻियो सेंटेंस जेकॾहिं कंटिन्यूअस में चेंज कंदासीं, असलम इज़ मेकिंग द वॉच मेकर रिपेयर हिज वॉच, जेका बि टेंशन जी चेंज हूंदी मेक ते अप्लाई थींदी। मेक लॻंदो, मेकिंग लॻंदो, मेक्स लॻंदो, मेड लॻंदो। जेको बि वर्ब जे फॉर्म जी ज़रूरत हूंदी उहा हिते मेक ते अप्लाई कंदासीं। पर यादि रखी छॾिजो हमेशह लाइ, अॻियां जेको डायरेक्ट सब्जेक्ट खां पोइ जेको वर्ब फॉर्म ईंदो हमेशह फर्स्ट फॉर्म ईंदो। इहा ॻाल्हि ज़हन में रखणी आहे असांखे टेस्ट लाइ। त जेकॾहिं पॉज़िटिव स्टाइल में मेक यूज़ थियल आहे ऐं मेक खां पोइ डायरेक्ट सब्जेक्ट आहे, त अॻियां असांखे जेको टिक करिणो आहे वर्ब फर्स्ट फॉर्म, सेकेंड फॉर्म ॾिनल हुजे, थर्ड फॉर्म ॾिनल हुजे, फोर्थ फॉर्म ॾिनल हुजे, कहिड़ो बि हुजे, असांजे ज़हन में हुजे त वर्ब फर्स्ट फॉर्म। सम्झ में अचे पई बि ॻाल्हि? कंहिं बि टेंस में हिनखे जेकॾहिं असां चेंज था कयूं प्रेज़ेंट परफेक्ट में, असलम हैज़ मेड द वॉच मेक, हिते हाणे छा लॻायोसीं? हिते हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻायोसीं? परफेक्ट टेंस में वियासीं न। असलम हैज़ मेड द वॉच मेकर रिपेयर हिज वॉच, इहो आहे परफेक्ट टेंस। पर जेका परफेक्ट टेंस जी ज़रूरत हुई किथे असां अप्लाई कई? हिते मेक ते। असां जेको बि असां टेंस जो यूज़ेज जी चेंज हूंदी उहा सॼी असां मेक ते अप्लाई कंदासीं। पर मेक थी चए मूंखे भले केॾो बदिलायो, चेंज कयो, जंहिं बि सब्जेक्ट जी, जंहिं बि टेंस जी जेका बि ज़रूरत हूंदी मां पूरा हो कंदुसि, पर ख़ुदा खे मुंहिंजो मूंखां पोइ अॻिते वर्ब जो फर्स्ट फॉर्म। सही आहे बाबू? या ज़हन में रखी छॾियो ॻाल्हि। हाणे इहो साॻियो सेंटेंस असां जेकॾहिं साॻी ॻाल्हि त असलम मैकेनिक खां वॉच रिपेयर खां मिस्त्रीअ खां वॉच ठहराए थो, इहो साॻियो सेंटेंस असां जेकॾहिं कयूं कंहिं ॿिए अंदाज़ सां। हाणे साॻियो सेंटेंस इनडायरेक्ट सब्जेक्ट साॻियो असलम, कॉज़ जे जाइ ते हाणे लिखंदासीं कॉज़िस। ॿियो जेको कॉज़ेटिव जो ॿियो स्टाइल आहे कॉज़िस यूज़ कंदसि। कॉज़ वर्ब आहे उन मां कॉज़िस निकितल आहे। ठीकु आहे, कॉज़िस। छो हिते एस लॻाईसीं? छो त प्रेज़ेंट सिंपल जो आहे। डायरेक्ट सब्जेक्ट कहिड़ो आहे? केरु पियो महिनतूं करे ठाहे, वाचूं खोले ठाहे, माना एक्शन कंदड़ केरु आहे? वॉच मेकर। ठीकु आहे बाबा? असलम कॉज़िस द वॉच मेकर। हाणे अॻिते यादि रखी छॾियो, मेक हुजे त वर्ब फर्स्ट फॉर्म यूज़ कंदासीं, कॉज़ हुजे त असां इंफिनिटिव यूज़ कंदासीं, यानी टू प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म। हाणे छा थिए ते? टू रिपेयर थींदो। हाँ सेंटेंस बणिजी वियो। ॿी फॉर्मेशन सॼी साॻी रहंदी। मेक जे जाते कॉज़ यूज़ कंदासीं ऐं वर्ब फर्स्ट फॉर्म जे जाते हिते वर्ब इंफिनिटिव टू वारो वर्ब यूज़ कंदासीं। बसि इहा चेंजिंग थी वई। कॉज़िस जो बि साॻियो ऐलान, साॻी अनाउंसमेंट त बाबू जंहिं बि टेंस जी, जंहिं बि यूज़ेज जी, जंहिं बि सब्जेक्ट जे लिहाज़ खां, सिंगुलर प्लूरल जे लिहाज़ खां जेका बि ज़रूरत हुजे मां पूरा कंदुसि। मुंहिंजो वर्ब जो फॉर्म अप्लाई कजो, पर
मुखां पोइ जेको डायरेक्ट सब्जेक्ट ईंदो उन खां पोइ जेको ही वर्ब हुजे जेको इन्फिनिटिव उहा कॉन्स्टेंट रखिजो कंहिं बि टेंस में कंहिं बि यूज़ेज में। हाँ मिसाल तौर इहो साॻियो सेंटेंस असलम कॉज़िस द वॉच मेकर टू रिपेयर हिज वॉच। हाँ जॾहिं हिते कॉज़ आयो त हिते छा अची वियो टू रिपेयर, हिते मेक आयो त हिते छा अची वियो। सम्झ में अचे पई ॻाल्हि अलाए न माना कॉज़ ईंदो त हिते वर्ब जो टू वारो फॉर्म ईंदो, मेक ईंदो त वर्ब फर्स्ट फॉर्म। सही आहे बाबू। हाँ सेंटेंस चेंज था कयूं कंहिं चलो असां ही सेंटेंस चेंज कया अथऊं पास्ट कंटिन्यूअस में असलम वॉज कॉज़िंग द वॉच मेकर। असलम वॉज छो मूं लॻाई पास्ट कंटिन्यूअस, कॉज़िंग मूं छो लॻाई मां थोरो टेस्ट कयां न त जेको पढ़ाए चुको आहियूं या जेको तव्हांखे इंफॉर्मेशन आहे या न जी बा असलम वॉज कॉज़िंग द वॉच मेकर ऑप्शन अची विया रिपेयर टू रिपेयर रिपेयर्ड हिज वॉच। जी बाबू कहिड़ो ऑप्शन सही आहे टू रिपेयर। कॉज़ असांजे ज़हन में असांखे पक थी वई हिते छा लॻंदो टू वारो फॉर्म। सम्झ में अचे पई ॻाल्हि। साॻियो सेंटेंस हाणे इहो स्टाइल थियो वरी थोरो चेंज आहे ज़रूरु। इहो साॻियो सेंटेंस असां खणी वञूं हाणे गेट सां मुख़्तलिफ़ स्टाइल आहिनि ॿिया बि लफ़्ज़ आहिनि पर जेका मेन वर्ब पाण अॼु डिस्कस कयूं पिया। चलो अॻिते आहे इनडायरेक्ट सब्जेक्ट साॻियो। हाणे इनडायरेक्ट सब्जेक्ट कहिड़ो आहे असलम। हाणे गेट प्रेज़ेंट सिंपल आहे असलम मिस्त्रीअ खां वाच ठहराए थो इहो ई आहे न सेंटेंस। छा लॻायां गेट गेट्स गेट्स हाणे थो चए हिते थोरी डिफरेंस आहे। जॾहिं गेट लॻे चए थो मेक खां पोइ डायरेक्ट सब्जेक्ट आहे कास खां पोइ डायरेक्ट सब्जेक्ट आहे पर गेट खां पोइ चए थो ऑब्जेक्ट खणी अचो। आहे लिखियल फॉर्मेशन में ॾिसो लिखियो पिया गेट खां पोइ छा ईंदो ऑब्जेक्ट। हाणे ऑब्जेक्ट छा आहे ऑब्जेक्ट आहे हिज वॉच। हाणे माना असलम गेट हिज वॉच असलम गेट्स हिज वॉच। हाणे चए थो गेट यूज़ कयो अथव हिते कहिड़ो फॉर्म लॻंदो वर्ब थर्ड फॉर्म वर्ब थर्ड फॉर्म। सो असलम गेट्स हिज वॉच रिपेयर्ड। हाणे सेंटेंस हाणे हिन सेंटेंस जी हिते माना मुकमिल थी वई असलम पंहिंजी वाच असलम पंहिंजी वाच ठहराए थो। असलम पंहिंजी वाच कंहिंखां अॻिते जे ज़रूरत आहे लिखी छॾियां बए कंहिंखां डायरेक्ट सब्जेक्ट कहिड़ो आहे बए द वॉचमैन। साॻिए नमूने गेट जो बि साॻियो ऐलान साॻियो जुनूनी अंदाज़ साॻिए जज़्बनि जी जोलानी गेट बि उन्हनि वांगुरु अनाउंसमेंट थो करे त मां गेट पॉज़िटिव में जेकॾहिं हिन अंदाज़ सां यूज़ थियां जंहिं बि सब्जेक्ट सां जंहिं बि टेंस में जंहिं बि यूज़ेज में जिते बि जॾहिं बि यूज़ कयो त यादि रखी छॾियो मुंहिंजी जेका बि सूरत खपे फर्स्ट फॉर्म खपे सेकेंड थर्ड फोर्थ जंहिं बि टेंस यूज़ेज जी जेका बि ज़रूरत हुजे उहा ज़रूरत मां पूराओ कंदुसि मां उते अप्लाई थींदुसि मां यूज़ थींदुसि मूंखे उन अंदाज़ सां लिखियो वञे पर यादि रखियो मूंखां पोइ हिते ऑब्जेक्ट ॾेई वर्ब जो थर्ड फॉर्म मेक थो चए मूंखां पोइ कास थो चए ऐं गेट छा थो चए पर चेंजिंग आहे ज़रूरु मेक ऐं कास खां पोइ डायरेक्ट सब्जेक्ट ईंदो ऐं गेट खां पोइ ऑब्जेक्ट ईंदो। सम्झ में अचे पई ऐं वर्ब जो कहिड़ो फॉर्म ईंदो हा चए थो हाणे हिनखे चेंज था कयूं असलम असलम हैज़ बिन गेटिंग कहिड़े टेंस ॾे वञा पियो वेल डन आई एम रियली हैप्पी एंड सेटिस्फाइड that such kind of students are in front of me who are really familiar and well known about the tenses as well as the English too. So Aslam gets his watch. Aslam has been sa verb jo kado form lagaya third form perfect tenses में भी आसी ना तो हाँ getting लगंदी Aslam has been getting his watch repaired छा कांस्टेंट शे माना ही जेका मेक हिते चेंज थींदी रहंदी कॉज़ेटिव में मेक चेंज थींदी रहंदी वर्ब फर्स्ट फॉर्म कांस्टेंट रहंदो कास चेंज थींदी रहंदी वर्ब इन्फिनिटिव कांस्टेंट रहंदो गेट चेंज थींदी रहंदी वर्ब थर्ड फॉर्म कांस्टेंट रहंदो अरे मैथ पिया पढ़ूं या न कांस्टेंट हा
जे अमृत वांगुरु फार्मूला आहिनि ॾाढा ज़बरदस्त। जेकॾहिं इंग्लिश खे सही ॿुधो दिलि सां होर सां पढ़ो न, सच ॿुधायो इंग्लिश में बि लाजवाब फार्मूला लॻा पिया आहिनि। रुॻो फार्मूला जे अंदाज़ में ॾिसो, मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त तव्हांखे ही लॉजिक सां हिकिड़ो वे सां तरीक़े सां उन अंदाज़ सां सम्झायूं त असांजी टेस्ट में जंहिं क़िस्म जा क्वेश्चन अची वञनि असांखे सॉल्व कयूं। हिते ॾिसो तव्हांखां एतिरी प्रैक्टिस वग़ैरह कोन था करायूं, या तव्हांखे एतिरो घणो बाबा हेतिरा लिखो वे हीअ फेर कयो ही लिखी अचो हीअं इन, सिर्फ़ु लॉजिक हिकिड़ो वे बाबा हीअ हिते त हीअ कयो हिते हीअ कयो हिते हीअ कयो। सम्झ में अचे पई न ॻाल्हि? सिर्फ़ु इन करे असांखे लॉजिक हिकिड़ो ज़हन में हुजे, हिकिड़ो तरीक़ो मेथड अचे, असां हिते कुझु ॿुधी वञूं सिखी वञूं, इन ते घर वरी एतिरी वञी महिनत कयूं त इनशाला इहे शयूं ज़हन में वेही वेंदियूं। पोइ सिर्फ़ु इन टेस्ट लाइ न, हमेशह लाइ इनशाला इहे शयूं तव्हांखे कम इस्तेमालु थियूं। जी बाबू, असलम गेट्स इज़ वॉच रिपेयर्ड बाय द वॉच मेकर। अॻिते गेट जे ग्रुप जो हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ पियो हिते हैव अचे, माना ही एक्टिव स्टाइल सम्झो ॿई थी विया, ही सम्झो त पैसिव स्टाइल थियो, वर्ब थर्ड फॉर्म भई पई लॻे पैसिव स्टाइल थियो। चए थो गेट्स खां पोइ हिते हैव लॻो पियो आहे। हाणे यादि रखी छॾियो त इनडायरेक्ट सब्जेक्ट साॻियो ईंदो असलम। हाणे हैव खां थोरी को हैव्स लॻाईंदासीं, छो त हैव खे वरी जेकॾहिं एस लॻाईंदासीं त उनजो वरी उहो फॉर्म आहे पाण हैज़ लॻाए छॾींदासीं। छाजे करे? गेट्स आहे, ॾिसो हिते मेक्स आहे, हिते कॉज़िस आहे, हिते गेट्स आहे, त हिते छा लॻायो अथई? हैज़, सिंगुलर सां। आई हैव, वी हैव, यू हैव, दे हैव, पर ही शी इट को सिंगुलर नेम त हैज़ लॻाईंदासीं। हैज़ वरी ऑब्जेक्ट साॻियो, ही साॻियो गेट वारे अंदाज़ सां आहे, साॻियो वर्ब ऑब्जेक्ट साॻियो। असलम हैज़ हिज वॉच, असलम हैज़ हिज वॉच, वर्ब जो कहिड़ो फॉर्म हिते बि? रिपेयर्ड बाय द वॉच मेकर। अचो त इन सेंटेंस जी कॉन्जुगेशन कयूं, उनखे थोरो ॿियनि टेंसन में चेंज कयूं, जेको अक्सर करे टेस्ट में असां भुलिजी वेही रहंदा आहियूं त अड़े ही ॿ लफ़्ज़ हीअं गॾु कीअं आया। मां ॿुधायां थो त कहिड़ा ॿ लफ़्ज़ कीअं गॾु आया। जी बाबू, असलम हैज़। हाणे अचो त हिननि खे निगेटिव थोरो करे मां टेस्ट कयां, थोरो निगेटिव थो हिन सेंटेंस खे थो कयां। असलम डज़ नॉट मेक, सही, पर अॻिते सेंटेंस साॻियो। असलम डज़ नॉट कॉज़, आवाज़ सही, अॻिते सॼो सेंटेंस साॻियो। असलम डज़ नॉट गेट, सही। असलम तव्हां ॿुधायो, असलम जॾहिं डज़ नॉट लॻाईंदासीं त पोइ हैज़ वरी छा में चेंज थी वेंदी? हैविंग, हैज़ हैव में चेंज, छा में? हैविंग। साॻियो सेंटेंस अचो कंटिन्यूअस में चेंज करे ॾिसूं। असलम इज़ मेकिंग, अॻिते साॻियो। असलम इज़ कॉज़िंग, अॻिते साॻियो। असलम इज़ गेटिंग, अॻिते साॻियो। असलम इज़ हैविंग, अॻिते सॼो सेंटेंस साॻियो। चलो प्रेज़ेंट परफेक्ट में था मूव कयूं। मां पंहिंजे मक़सद ॾे हाणे वञणु पियो चाहियां, जिते जो मूंखे सवाल करिणो आहे। जी बाबू, असलम हैज़ मेड, थर्ड फॉर्म, असलम हैज़ मेड द वॉच मेकर रिपेयर हिज वॉच, हिकु। असलम हैज़ कॉज्ड द वॉच मेकर टू रिपेयर हिज वॉच, ॿ। असलम हैज़ गॉटन या गॉट, अमेरिकन में गॉट ऐं ब्रिटेन में गॉटन। असलम हैज़ गॉटन हिज वॉच रिपेयर्ड बाय द वॉच मेकर। असलम हैज़ हैड, छा थींदो लास्ट सेंटेंस में? आपने लिखा असलम हैज़ हैड। ही हैज़ जेको आहे प्रेज़ेंट परफेक्ट जो हेल्पिंग वर्ब आहे। ही हैड जेको आहे उहो हिन जो थर्ड फॉर्म आहे, माना ही एक्शन तौरु यूज़ थियो आहे न। हैज़ हैव, सेकंड फॉर्म हैड, थर्ड फॉर्म हैड, फोर्थ फॉर्म थींदो हैविंग, छा? हैविंग। मूंखे टाइम जो इशारो थी वियो आहे, मां हिन लफ़्ज़ ते थोरो ॻाल्हायां, पोइ मां क्लास खे ओवर कंदुसि। सो थैंक यू सर। सो असलम हैज़ हैड, असलम ही हैज़ हेल्पिंग वर्ब आहे, ही हिन हैज़ जो थर्ड फॉर्म आहे। सो असलम हैज़ हैड, हाणे ॿ हेल्पिंग वर्ब अची विया। हिते छोकिरा भुलिजंदा, या हैज़ लॻो पियो आहे हैड, इहो वरी सेंटेंस कीअं थींदो? असलम हैज़ हैड हिज वॉच रिपेयर्ड बाय द वॉच मेकर। हाणे इहो साॻियो सेंटेंस पास्ट परफेक्ट टेंस में अचो त पास्ट परफेक्ट में साॻियो सेंटेंस चेंज कयूं। असलम हैड मेड द वॉच मेकर रिपेयर हिज वॉच,
Aslam had make जो third form made. Aslam had caused सही अगते सेंटेंस आ गयो. Aslam had gotten his watch सही. हाँ थींदो असलम हैड असलम हते हैज लगो पियो. हाणे परफेक्ट पास्ट परफेक्ट में असलम सां हिते हैड लगंदो, हिते बि हैड लगंदो. हिते ही हैड पास्ट परफेक्ट जो हेल्पिंग वर्ब. ओ ही हैड ओ हिन जो थर्ड फॉर्म. जीअं मेक जो थर्ड फॉर्म मेड आ, कास्ट जो थर्ड फॉर्म कॉस्ड आ, गेट जो थर्ड फॉर्म गॉटन आ, तीअं हैव जो थर्ड फॉर्म हैड आ. सो असलम हैड हिज वॉच रिपेयर्ड बाय द वॉच मेकर. समझ में अचे पई ॻाल्हि त यादि रखण जी ॻाल्हि हीअ आहे त मेक जॾहिं हुजे त वर्ब फर्स्ट फॉर्म ज़हन में हुजे, काज़ हुजे त इंफिनिटिव वर्ब टू वारो ज़हन में हुजे, गेट हुजे गॉटन हुजे त वर्ब थर्ड फॉर्म हेॾा ज़हन में हुजे, हैज़ हैव जो इन अंदाज़ सां स्टाइल हुजे तॾहिं बि वर्ब थर्ड फॉर्म ज़हन में हुजे. सम्झ में अची वई ॻाल्हि. मूं हिते लफ़्ज़ लिखियो आहे हैविंग हिकिड़ो ॿिए स्टाइल में हैव यूज़ थींदो आहे. हिकिड़ो त हैविंग प्लस वर्ब थर्ड फॉर्म, पर हिकिड़े ॿिए अंदाज़ में यूज़ थींदो आहे. उहो हिकु मिंट में मां सेंटेंस ॿुधायां. छो त हैव जेको मुख़्तलिफ़ यूज़ आहिनि, जेको आम यूज़ हिकिड़ो ॿियो हूंदो आहे, उन ते बि अक्सर करे टेस्टनि में असांखे भुल थी पवंदी आहे. जी बाबू, कंहिं किताब में हिकिड़ो मूं सबक़ु पढ़ियो, नॉयलास फैमिली इज़ हैविंग लंच. अब ही कॉज़ेटिव सां रिलेटेड कोन्हे शइ. कॉज़ेटिव हुते इज़ हैविंग लंच, रिलेटेड शइ आहे हैव जी ॻाल्हि पिया. हैविंग लंच चवंदा आहियूं न, कंहिंखे सलाह ऑफर करणु हूंदी आहे. वुड यू लाइक टू टेक टी, वुड यू लाइक टू ड्रिंक वाटर, वुड यू लाइक टू ईट लंच. किथे ईट यूज़ कयोसीं, किथे ड्रिंक यूज़ कयोसीं, किथे टेक यूज़ कयूं. इन्हनि सभिनी मसइलनि जो आसान हल त खाइण पीअण लाइ हिकिड़ो वर्ब यूज़ कंदा आहियूं जंहिंखे असां हैव यूज़ कंदा आहियूं. जीअं हैज़ हैव डिस्कस पिया कयूं न पॉज़िटिव में. खाइण पीअण लाइ बि इहो वर्ब. वुड यू लाइक टू हैव वाटर, वुड यू लाइक टू हैव पेप्सी, वुड यू लाइक टू हैव टी, वुड यू लाइक टू हैव लंच, वुड यू लाइक टू हैव आइसक्रीम, वुड यू लाइक टू हैव टी. टी लाइ बि हो, आइसक्रीम लाइ हो, लंच लाइ हो, सभिनी लाइ हैव पिया यूज़ कयूं. सो इहो साॻियो लफ़्ज़ हिते प्रेज़ेंट कंटिन्यूअस तौर यूज़ थियल आहे. नाइलाज़ फैमिली इज़ ईटिंग लंच. छा उन जा ते छा यूज़ थियल आहे? हैविंग. अचो इन परफेक्ट प्रेज़ेंट परफेक्ट में खणी हलूं. नाइलाज़ फैमिली हैज़ ईटन लंच. पोइ हिते छा लिखा हिन जा ते? हैज़ हैड लंच. नाइलाज़ फैमिली हैज़ हैड. साॻियो सेंटेंस अगर पास्ट कंटिन्यूअस में खणी वेंदासीं त नाइलाज़ फैमिली वॉज ईटिंग लंच या नाइलाज़ फैमिली वॉज हैविंग लंच. पास्ट परफेक्ट में खणी वेंदासीं त नाइलाज़ फैमिली. हाणे पास्ट परफेक्ट जो हेल्पिंग वर्ब छा आहे? वर्ब जो थर्ड फॉर्म यूज़ कंदो आहे. ईटिंग हुजे हा त मां ईटिन यूज़ कयां, पर हिते ईटिन त कोन्हे. हाणे मां छा यूज़ कयां हिते? ओ हिन जो थर्ड फॉर्म हैड थींदो. सो नाइलाज़ फैमिली हैड लंच. नाइला जी फैमिली लंच करे चुकी. अब ही हैड ही. सम्झ में अची वई ॻाल्हि त कॾहिं कॾहिं वर्ब इन अंदाज़ सां बि यूज़ थींदा आहिनि. पोइ उन लाइ परेशान न थिजो, टेंशन न आहे. जेकी बि पाण ॻाल्हियूं हिते ज़िक्र कयूं था, हिते त सिर्फ़ु हिकिड़ो सैंपल था ॾियूं न. तव्हां कोशिशि कयो, जुस्तजू महिनत कयो, इनशा कामयाबी पंहिंजा क़दम चुमंदी. सो थैंक यू वेरी मच फॉर